बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन व लअनतुद दाइमतु अला अअदाइहिम मलऊनीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़ी किताबिहिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम। सामीन मोहतरम, अॼोकी हिकिड़ी निजस्त दुआ जे उनवान सां गुफ़्तगू इन जाइ ते पहुती हुई त धणी दर इंसान बाॾाए त कीअं बाॾाए जो दुआ शरफ़ क़बूलियत जी मंज़िल ते पहुचे। इंसान अल्लाह साईं दरबार में हुनजी अज़मत शान ऐं फ़ज़ीलत खे बयानु कंदे, पंहिंजी मोहताजी खे बयानु कंदे, अहिड़े नमूने सां बयानु करे जो ज़ाते अहदियत जो शान ऐं अज़मत हुनजे दिलि में रोशन थी वञे त जीअं दुआ शरफ़ क़बूलियत हासिल करे। पर छा कजे त हर इंसान जो फ़हम, फ़रासत, सोच, फ़िक्र ऐं मयार हिकु जहिड़ो कोन्हे। मारिफ़त इलाही हर माण्हू जी बराबरि कोन्हे। थी सघे थो त को इंसान अल्लाह साईं दरबार में के मारिफ़त वारा लफ़्ज़ ॻाल्हाइण जी कोशिशि करे, पर हुनजी नादानी जहालत जे करे ज़ाते अहदियत में उहे फ़ज़ीलत ऐं अज़मत जो सबबु न बणिजनि, बल्कि इहानत जो सबबु बणिजनि। त ज़रूरी आहे त अहिड़े नमूने सां घुरे माण्हू जो हुनजी दरबार ताईं सदा पहुचे। पर पोइ बि हू करीम ज़ात आहे, कॾहिं बि रद नाहे कंदो, टुटल फुटल लफ़्ज़नि खे बि क़बूल करण वारो आहे। लेकिन हक़ इहो आहे जो मासूमीन अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुआउनि सां अल्लाह साईं दरबार में माण्हू घुरे, छो जो हुननि मारिफ़त जा अहिड़ा रस्ता ॿुधाया आहिनि जो दरबार इलाही में घुरण जो तरीक़ो हुननि सम्झायो आहे। इन करे मासूमीन अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुआऊं अरबी इबारतुनि सां, जे अरबी इबारत सां न थी सघनि त तर्जुमनि सां पंहिंजी ॿोलियुनि में हुनजे मफ़हूम खे सम्झंदे बयानु कजनि त हुन में मारिफ़त इलाही जा जलवा बि दिलि में मुनवर थींदा ऐं हुन सां गॾु अल्लाह साईं दरबार मां सवाल बि करण जी इंसान खे तौफ़ीक़ मिलंदी। इन्हनि दुआउनि वञा सहीफ़ कामिला इमाम ज़ैनुल आबिदीन इस्लाम जी दुआउनि जो पूरो किताबु आहे, जंहिंमें इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम मुख़्तलिफ़ मौक़े ते अल्लाह साईं दरबार में दुआऊं घुरियूं आहिनि, इल्तिजाऊं कयूं आहिनि। ऐं उहे दुआऊं इमाम ज़ैनुल आबिदीन इस्लाम जी दुआऊं मुख़्तलिफ़ मौक़े जे मुनासिबत सां आहिनि ऐं जंहिं मौक़े ते मौला जेका दुआ घुरी आहे उन मौक़े जी मुनासिबत सां दुआ घुरी अथनि। ऐं उहा अहिड़े नमूने सां दुआ आहे जो उन दुआ घुरण सां फ़क़ति दुआ ई न बल्कि मारिफ़त इलाही बि दिलि में मुनवर थियो थी वञे। हिननि दुआउनि में जा मौला अमीर काइनात अलैहिस्सलातु वस्सलाम खां दुआ जो मुक़दमो हिकिड़ो मनक़ूल आहे त या मन हुआ अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, ऐं उहा ज़ात जेका शहरग खां क़रीब आई, या फ़आल लिमा युरीद, ऐं उहा ज़ात जेको चाहीं उहो करी। हाणे इन्हनि लफ़्ज़नि सां जॾहिं दरबार इज़्ज़ती में पुकारबो त यकीनन दुआ जी क़बूलियत जी मंज़िल हूंदी। मनाजात अमीरुल मोमिनीन आहे मस्जिद मुबारक कूफा में, तमामु सुहिणा लफ़्ज़ आहिनि। उन्हनि लफ़्ज़नि सां पुकारजे त इंसान जी दिलि मारिफ़त इलाही सां मुनवर थी वञे। मौला पंहिंजी उन मुनाजात में इलाही मारिफ़त इलाही जूं ॻाल्हियूं बयानु करण खां पोइ हिकिड़ो पूरो सिलसिलो आहे लफ़्ज़नि जो। मौला फरमाइनि था मौलाए या मौलाए अंतल मौला वानल अब्द व हल यरहमुल अब्द इल्लल मौला। मुंहिंजा मौला तूं मौला आहीं ऐं आउं तुंहिंजो बानो आहियां। छा बाने ते मौला खां सवाइ ॿियो को आहे जेको रहम करे? या मौला फरमाइनि था मौलाए या मौलाए अंतल मालिक व अनल ममलूक व हल यरहमुल ममलूक इल्लल मालिक। मौला तूं मौला आहीं, तूं मालिक आहीं, आउं तुंहिंजी दरबार में ममलूक आहियां, तुंहिंजो ख़ादिम आहियां। भला ख़ादिम ते मालिक खां वधीक केरु आहे जेको रहम करे? वरी मौला इन में फरमाइनि था मौलाए या मौलाए अंतल अज़ीज़ व अन ज़लील व हल यरहमुल ज़लील इल्लल अज़ीज़। मौला तूं मौला आहीं, तूं अज़ीज़ आहीं ऐं आउं तुंहिंजी दरबार में आजिज़ इंकिसारी वारो आहियां। हिकु आजिज़ ते हिकु अज़ीज़ खां सवाइ को आहे जेको रहम करे?
मौला फ़नी सागी मनाजात में फरमाइनि था, या मौलाए या मौलाए अंतल ख़ालिक़ व अनल मख़लूक़, तूं ख़ालिक़ आहीं ऐं मख़लूक़ आहियां। व हल यरहमुल मख़लूक़ इल्लल ख़ालिक़, छा मख़लूक़ ते को ख़ालिक़ खां सवा रहम करण वारो आहे? मौलाए या मौलाए अंतल अज़ीम व अनल हक़ीर, तूं अज़ीम आहीं ऐं हक़ीर आहियां। व हल यरहमुल हक़ीर इल्लल अज़ीज़, छा इहो थी सघे थो त अज़ीम खां सवा को ॿियो हक़ीर ते रहम करे? अहिड़े क़िस्म जी दुआ मौला जी, जंहिंमें माना मौला पंहिंजी हक़ारत खे इंसानु बयानु करे अलाह जे दरबार में इहो सबक़ु सेखारियो आहे, ऐं वरी अलाह साईं जी उन जे मुक़ाबले में केतिरी अज़मत आहे, उन अज़मत खे बयानु करे। त हाणे इन बयानु करण सां, अहिड़े क़िस्म जी दुआ घुरण सां इंसान जी हिकिड़ी दिली कैफ़ियत ठही पवंदी जो अलाह साईं जे दरबार में घुरे। हाणे सहीफ़ मुबारक आहे कामिला जे लाइ जीअं अर्ज़ु कयोसीं, उन में दुआऊं आहिनि। उन दुआउनि पढ़ण सां इंसान जे दिलि में ज़ाते अहदियत जो हिकिड़ो कमाल दिलि में मुनवर थो थिए, या ही मनाजात जीअं अर्ज़ु कईसूं, इन सां दिलि में शान अहदियत जॾहिं मुनवर थी वञे त पोइ को सबबु कोन्हे को त दुआ रद्द थी सघे। हिकिड़ो त सबबु इहो आहे जो इंसानु दुआ जा लफ़्ज़ सुठा घुरे, ॿिया असबाब आहिनि दुआ जे क़बूल थियण जा। इंशाअल्लाह आईंदा गुफ़्तगू थींदी, उन में अर्ज़ु कंदासीं। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।